ओम शांति। अरे मिली तारीख़ है 18/6/2025। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार, ये रुद्र ज्ञान यज्ञ स्वयं रुद्र भगवान रचियो अथई। इन में तव्हां पंहिंजो सभु कुझु स्वाहा करो। शू जी हाणे हलणो आहे। प्रश्न: संगम युग ते कहिड़ो वंडरफुल खेल हलंदो आहे? उत्तर आहे भगवान रची हुई यज्ञ में ही आसुरनि जा भगवान जी रची हुई यज्ञ में ही आसुरनि जा विघ्न पईंदा आहिनि। इहे बि संगम ते ही वंडरफुल खेल हलंदो आहे। अहिड़ो यज्ञ पोइ सॼे कल्प में न रची सघंदा आहियूं। इहे राजस्व अश्वमेघ यज्ञ आहे स्वराज्य पाइण लाइ। हिन में ही विघ्न पईंदा आहिनि। ओम शांति। तव्हां किथे वेठा आहियो? इनखे स्कूल अथवा यूनिवर्सिटी बि चईंदा आहियूं न। विश्वविद्यालय आहे जंहिंजी ईश्वरीय ब्रांचिस आहिनि। बाबा वॾे ते वॾी यूनिवर्सिटी खोली अथई। शास्त्रनि में रुद्र यज्ञ नाम लिखी छॾियो अथई, लेकिन इहा त यूनिवर्सिटी आहे। इन समय तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा इहे पाठशाला अथवा यूनिवर्सिटी खोली अथई। ऊच ते ऊच बाबा असांखे हिते पढ़ाईंदा आहिनि। इहे त ॿारनि जी ॿुधी में यादि रहणो खपे। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि जो इहो यज्ञ रचियलु आहे। इन जो नाम बि बाला आहे न, राजस्व अश्वमेघ रुद्र ज्ञान यज्ञ। राजस्व अथवा स्वराज्य जे लाइ। अश्वमेघ इहे जो कुझु बि ॾिसण में ईंदा आहिनि उन्हनि सभिनि खे स्वाहा करे छॾियो। स्वाहा कंदा आहिनि। राजस्व मतिलबु स्वराज। अश्वमेघ इहे जो कुझु बि ॾिसण में ईंदो आहे उन्हनि सभिनि खे स्वाहा करे छॾियो। शरीर बि स्वाहा थी वेंदो आहे न। आत्मा त स्वाहा न थी सघंदी आहे, इहे शरीर स्वाहा थी वेंदो। बाक़ी आत्मायूं त वापसि भॼंदियूं पंहिंजे घर। इहे संगम युग आहे। ॾाढी आत्मायूं सभु आत्मायूं भॼंदियूं। बाक़ी शरीर सभिनि जा हिते ख़तमु थी वेंदा। इहे सभु ड्रामा आहे। तव्हां ड्रामा जे वश हलो था न। बाप चवंदा आहिनि असां राजस्व यज्ञ रचियो आहे। इहे बि ड्रामा प्लान अनुसार रचियल यज्ञ आहे न। ईअं न चईंदासीं कि मां यज्ञ रचियो। ड्रामा प्लान अनुसार तव्हां ॿारनि खे पढ़ाइण लाइ कल्प पहिरियों मुआफ़िक ज्ञान यज्ञ रचियो हुयो। ॾिसो बाबा ये राजस्व यज्ञ ये बि ड्रामा प्लान अनुसार रचियो आहे। कल्प पहिरियों मुआफ़िक हाणे बि रचूं था। मां रचियो आहे इहे बि अर्थ न निकिरंदो, ड्रामा प्लान अनुसार निकिरंदो आहे। कल्प कल्प रचबो आहे न। इहे ड्रामा ठहियलु आहे न। ड्रामा प्लान अनुसार हिकु ई बार यज्ञ रचबो आहे न। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। हाणे बुद्धि में वेठो बराबरि 5000 वर्ष पहिरियों बि सत्युग हुयो। हाणे चकर पोइ रिपीट थिए थो न। वरी खां नई दुनिया स्थापना थिए थी। तव्हां नई दुनिया में स्वराज्य पाइण लाइ पढ़ो था। पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे। ठहींदा बि उहे ई जो ड्रामा अनुसार कल्प पहिरियों ठहिया हुया। हाणे बि ठहींदा। साक्षी थी ड्रामा खे ॾिसणो हूंदो आहे, है न। साक्षी थी ड्रामा खे ॾिसणो हूंदो आहे। पोइ पुरुषार्थ बि करिणो हूंदो आहे न। ॿारनि खे मार्ग बि ॿुधाइणो आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही पवित्रता जी। बाबा खे सॾु ई कंदा आहिनि कि अचो पवित्र ठाहे करे असांखे हिन छीछी दुनिया मां वठी हलो। बाबा आया ई आहिनि घर वठी वञण लाइ। ॿारनि खे पॉइंट्स त ॾाढी ॾिबी आहे न। मुख्य ॻाल्हि पोइ बि बाबा चईंदा आहिनि मनमना भव। पावन ठहिण जे लाइ बाबा खे यादि कंदा आहिनि। इहो भुलिजणो न खपे। पावन ठहिण लाइ बाबा खे यादि कंदा आहिनि। जेतिरो यादि कंदव ओतिरो फ़ाइदो थींदो।
चार्ट रखिणो आहे, न त पोइ पिछाड़ी में फेल थी वेंदा। ॿार सम्झंदा आहिनि असां ई सतो प्रधान हुयासीं, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार जो ऊच ठहींदा आहिनि, उन्हनि खे महिनत बि जास्ती करणी पवंदी आहे, यादि में रहणो पवंदो आहे न। ये त सम्झंदा आहियो, बाक़ी थोरो समय आहे, पोइ सुख जा ॾींहं अचणा आहिनि, बराबरि असांजे हथां सुख जा ॾींहं अचणा आहिनि। बाप हिकु ई बार ईंदा आहिनि, हिन दुखधाम खे खलास करे पंहिंजी सुखधाम में वठी हलंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे असां ईश्वरी परिवार में आहियूं, पोइ असां दैवी परिवार में वेंदासीं। हिन समय जो ई गायन आहे, इहे संगम ई पुरुषोत्तम ऊच ठहिण जो युग आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे ॿीहर जो बाप पढ़ाइनि था, पोइ अॻियां हली सन्यासी माण्हू बि मञीदा, उहो बि समय ईंदो। हाणे तव्हांजो प्रभाव एतिरो न निकिरी सघंदो आहे। हाणे राजधानी स्थापना थिए थी न, अञा टाइम पियो आहे। पिछाड़ी में इहे सन्यासी आदि ईंदा, सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, ये नॉलेज कोई में न आहे, बि अची करे सम्झंदा। ये ज्ञान सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, ये नॉलेज कोई में न आहे, है न। ये बि ॿार ॼाणंदा आहिनि पवित्रता ते केतिरा विघ्न पवंदा आहिनि, अबलाइन ते अत्याचार थींदो आहे। द्रौपदी पुकारे, वास्तव में तव्हां सभु द्रौपदियूं सीतायूं पार्वतियूं आहिनि। वास्तव में त सभु द्रौपदी सीतायूं पार्वती आहियूं। यादि में रहण सां अबलायूं कुब्जायूं बि बाबा जो वरसो वठी सघंदियूं। यादि में त रही सघंदा आहियो न। भॻवानु अची करे यज्ञ रचियो अथई, हिन में केतिरा विघ्न पवंदा आहिनि, हाणे बि विघ्न पवंदा रहंदा आहिनि। कन्याउनि खे ज़बरदस्ती शादी कराईंदा आहिनि, न त मारे करे कढी ॾींदा आहिनि। इन करे पुकारदियूं आहिनि, हे पतित पावन अचो, त ज़रूरु उन्हनि जो रथ खपे न, जंहिंमें अची करे पावन ठाहींदा। गंगा जे पाणी में पावन न ठहींदा, बाप ई अची करे पावन ठाहींदा आहिनि, पावन दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप ई अची करे असांखे पावन ठाहींदा आहिनि, पावन ठहिण जो, पावन दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। बाबा अची करे असांखे पावन ठाहे पावन दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। तव्हां ॾिसंदा आहियो हिन पतित दुनिया जो विनाश त साम्हूं बीठो ई आहे, छो न बाबा जो ठही वञो, स्वाहा थी वञो। पुछंदा आहिनि स्वाहा कीअं थींदासीं, ट्रांसफर कीअं करो। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां हिन बाबा खे ॾिसंदा आहियो न। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां हिन बाबा खे ॾिसंदा आहियो, इहे ख़ुदि करे करे सेखारीनि था न। जहिड़ो कर्म असां कंदासीं असांखे ॾिसी ॿिया कंदा। बाबा हिननि सां कर्म करायो आहे न, सॼो यज्ञ में स्वाहा कराए ॾिनई बाबा। स्वाहा थियण में कोई तकलीफ़ थोरी आहे। इहे त न साहूकार न ग़रीब हुयो, साधारण हुयो न। स्वाहा थियण में कोई तकलीफ़ थोरी आहे। इहे न ॾाढा साहूकार हुया न ग़रीब हुया, साधारण हुया। यज्ञ रचबो आहे त हुन में खान पान जी सभु सामग्री खपे। हीअ आहे ईश्वर यज्ञ। ईश्वर अची करे हिन ज्ञान यज्ञ जी स्थापना कई, तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे यज्ञ जी महिमा ॾाढी भारी आहे। यज्ञ जी महिमा ॾाढी भारी आहे। ईश्वर यज्ञ सां ई तव्हांजो शरीर निर्वाह थींदो। ईश्वर यज्ञ सां ई तव्हांजो शरीर निर्वाह थींदो आहे। जो पंहिंजे खे अर्पणमय सम्झंदा आहिनि, असां ट्रस्टी आहियूं, इहे सभु कुझु ईश्वर जो आहे।
असां शिव बाबा जी यज्ञ जो भोजन खाईंदा आहियूं। ये सम्झ जी ॻाल्हि आहे। हिते त न सभिनि खे अची करे वेहणो आहे न। इन्हनि जो सैंपल त ॾिठो कीअं सभु कुझु स्वाहा कयईं। बाबा चईंदा आहिनि जीअं कर्म ईअं कंदा आहिनि, इन्हनि खे ॾिसी ॿियनि खे बि ईंदो आहे। ॾाढा ई स्वाहा थी विया, जो थिया उहो पंहिंजो वरसो वठंदा आहिनि। बुद्धि सां ई सम्झिबो आहे, आत्मा जो हली वेंदी आहे, बाक़ी शरीर त हिते ई ख़तमु थी वेंदो आहे। ये बेहद जो यज्ञ आहे, हिन में सभु स्वाहा थी वेंदो। तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे कीअं बुद्धि सां स्वाहा थी नष्टो मोहा ठही वञे न। बुद्धि सां स्वाहा मतिलबु बुद्धि सां सभु कुझु सम्झो कि सभु कुझु शिव बाबा जो। ये बि ॼाणंदा आहियो ये सॼी सामग्री खाक थी वञणी आहे न। ये बि ॼाणंदा आहियो कि सॼी सामग्री खाक थी वञणी आहे। केतिरो वॾो यज्ञ आहे, हुते पोइ कोई यज्ञ न रचबो आहे, सभु सामग्री स्वाहा थी वेंदी। केतिरो वॾो यज्ञ आहे, हुते पोइ कोई यज्ञ न रचबो आहे, न कोई उपद्रेव थींदा आहिनि। ये सभु जो भक्ति मार्ग जा अनेक यज्ञ आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदा। ये सभु जो भक्ति मार्ग जा अनेक यज्ञ आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदा। ज्ञान सागर हिकु ई भॻवानु आहे, उहो ई मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, सप्त चैतन्य आहे। शरीर त जड़ आहे, आत्मा चैतन्य आहे। वो ज्ञान सागर तव्हां ॿारनि खे ज्ञान सागर वेही पढ़ाईंदा आहिनि, उहो आहे ज्ञान जो सागर। उहो तव्हां ॿारनि खे ज्ञान सागर वेही करे पढ़ायो था। सोचो असांखे ज्ञान सागर बाबा वेही पढ़ाइनि था, उहो सिर्फ़ु ॻाईंदा रहंदा आहिनि, तव्हांखे बाबा सॼो ज्ञान ॿुधाइनि था। केॾो अञा दुनिया अञा ताईं ढूंढे थी, ॻाए थी, ऐं असां हिते ज्ञान बाबा खां वठूं था, ऐं वठी करे हाणे पूरो बि थियण वारो आहे। ज्ञान कोई ॾाॾनि खे न आहे, वर्ल्ड जो चक्कर कीअं फिरंदो आहे ये सिर्फ़ु सम्झणो आहे। हिते बाबा तव्हांखे ख़ुदि पढ़ाइनि था, चईंदा बि आहिनि साधारण तन में प्रवेश करिणो आहे। भगीरथ बि मशहूरु आहे न, ज़रूरु मनुष्य ई हूंदो जंहिंमें बाबा ईंदा आहिनि। उन्हनि जो हिकु ई नाम हलियलु आयो आहे शिव, ऐं सभिनि जा नाम बदिलंदा आहिनि, इन्हनि जो नाम न बदिलंदो आहे। शिव बाबा जो नाम न बदिलंदो आहे, छो शिव बाबा जो नाम आत्मा ते पयल आहे। बाक़ी भक्ति में अनेक नाम रखी छॾिया आहिनि। हिते त शिव बाबा ई आहे न। शिव कल्याणकारी चइबो आहे न। भॻवान ई अची करे नई दुनिया स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, जो कल्याणकारी ठहरे। भॻवान ई अची करे असांजे लाइ नई दुनिया रचंदा आहिनि। भॻवान ई कल्याणकारी ठहरियो। तव्हां ॼाणंदा आहियो भारत में स्वर्ग हुयो, हाणे नरक आहे। पोइ स्वर्ग ज़रूरु थींदो। इनखे चइबो आहे पुरुषोत्तम संगम युग। जबकि बाबा खिवैया ठही सभिनि खे हिन पार खां हुन पार वठी हलंदा आहिनि। पहिरियों परमधाम में, पोइ सत्युग की दुनिया में पंहिंजे समय ते अची वेंदा। ये पुराणी दुख जी दुनिया पोइ ज़रूरु नई दुनिया थींदी। ड्रामा अनुसार जंहिंजे लाइ तव्हां हाणे पुरुषार्थ कंदा आहियो, बाबा जी यादि ई घड़ी घड़ी भुलिजी वेंदी। इन में महिनत बाक़ी तव्हां सां कोई जो विक्रम थिया आहिनि उन्हनि जी सज़ा
बाबा जी यादि घड़ी घड़ी भुलिजी वेंदी आहे, इन में आहे महिनत। बाक़ी तव्हांजा जो विक्रम कयल आहे न, उन्हनि जी सजा करम भोग जे रूप में तव्हांखे भोगणी पवंदी। बाबा चवनि था करम भोग अंत ताईं भोगणो पवंदो आहे, हुनजी माफ़ी न मिली सघंदी आहे। ईअं न बाबा क्षमा करो, बाक़ी वॾे खां नंढो थी सघंदो आहे, हुन असांखे दुख न थींदो, परेशानी न थींदी, लेकिन भोगणी त पवंदी। ईअं न बाबा क्षमा करो, कुझु बि न। ड्रामा अनुसार सभु थींदो आहे, क्षमा आदि थींदी ई न। हिसाब किताब चुकतो करिणो ई आहे, सतो प्रधान ठहिणो ई आहे। इन जे लाइ श्रीमत बि मिलंदी आहे। श्री श्री शिव बाबा जी श्रीमत सां तव्हां श्री ठहींदा आहियो। ऊच ते ऊच बाबा तव्हांखे ऊच ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ठहो था न, हाणे तव्हांखे स्मृति आई, बाबा कल्प कल्प अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। अधु कल्प उन्हनि जी प्रालब्ध मिलंदी आहे न असांखे। सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, उन नॉलेज जी दरकार ई न रहंदी आहे। हाणे तव्हां ऊच ते ऊच बाप द्वारा ऊच ते ऊच ठहो था, तव्हांखे स्मृति आई, बाबा असांखे पढ़ाइनि था सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, पोइ उनजी दरकार न रहंदी। कल्प कल्प हिकु ई बार अची करे बाबा बतलाईंदा आहिनि कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। पोइ सतयुग में थोरी पतो हूंदो, पुठिते पतो हुजे त पोइ स्वर्ग जो सुख ई अनुभव न करे, मज़ो ई न अचे पोइ। तव्हांजो कमु आहे पढ़णु ऐं पवित्र ठहिणु, योग में रहणु। बाप जो ठही करे ऐं पवित्र न ठहींदव त 100 गुणा दंड मिली वेंदो, नाम ई बदनाम थी वेंदो। ॻाईंदा आहिनि न, सतगुरु जो निंदक ठहण न पाए। मनुष्यनि खे पतो न आहे कि इहे केरु आहे। सत बाप ई सतगुरु, सत टीचर हूंदो। तव्हांखे पढ़ाईंदा उहा आहिनि सचो सतगुरु बि। जीअं बाबा ज्ञान जो सागर आहिनि, तव्हां बि ज्ञान सागर आहियो। बाबा त सॼो ॾींहुं ज्ञान ॾींदा आहिनि, सॼो ज्ञान ॾींदा आहिनि। जेतिरो कल्प पहिरियों धारण कयो हूंदो ओतिरो ई कंदा। पुरुषार्थ करिणो आहे, कर्म बिगर त कोई रही न सघे न। केतिरो बि हठयोग आदि कंदा आहिनि, उहो बि कर्म आहे न। इहे बि हिकु धंधो आहे न, हठयोग आदि करणु इहे बि हिकु धंधो आहे आजीविका जे लाइ। नाम थींदो आहे, ॾाढो पैसो मिलंदो आहे। पाणी ते आग ते हलंदा आहिनि, सिर्फ़ु उड़ी न सघंदा आहिनि, हिन जे लाइ पेट्रोल खपे। लेकिन हिन में फ़ाइदो त कुझु न, पावन त न थी आहे, बाक़ी कमाई थी वई। साइंस वारनि जी बि रेस आहे, उन्हनि जी साइंस जी रेस, तव्हांजी साइलेंस जी रेस। उहे शांती ई मांगदा आहिनि, सभु शांती ई मांगदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि शांती त तव्हांजो स्वधर्म आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो, पंहिंजे घर हलणो आहे शांतीधाम। इहे दुखधाम आहे, असां शांतीधाम खां पोइ सुखधाम में ईंदासीं। इहे दुखधाम खलास थियणो आहे। ये सुठी रीति धारण करे पोइ ॿियनि खे कराइणो आहे। बाक़ी थोरे रोज़ आहे, पढ़ाई पढ़ी करे पोइ शरीर निर्वार्थ मथो मारणो हूंदो आहे। कि तक़दीरवान ॿार फौरन निर्णय करे वठंदा आहिनि कि असांखे कहिड़ी पढ़ाई पढ़णी आहे, हुन पढ़ाई सां छा मिलंदो आहे ऐं हिन पढ़ाई सां छा मिलंदो आहे। हिन पढ़ाई सां त 21 जन्मनि जी प्रालब्ध ठहींदी आहे। त ख़्यालु करिणो खपे कि असांखे कहिड़ी पढ़ाई पढ़णी आहे। जंहिंखे बेहद जे बाप सां वरसो पाइणो आहे, बेहद जी पढ़ाई में, उहो बेहद जी पढ़ाई में लॻी वेंदा। परंतु ड्रामा प्लान अनुसार कोई जी तक़दीर में न आहे त पोइ हुन पढ़ाई में चटकी पवंदा आहिनि। इहे पढ़ाई न पढ़ंदा आहिनि, चवंदा आहिनि फुर्सत न मिलंदी आहे। बाबा पुछंदा आहिनि कहिड़ी
कहिड़ी नॉलेज सुठी आहे, उन्हनि सां छा मिलंदो, इन्हनि सां छा मिलंदो। चवंदा आहिनि बाबा जिस्मानी पढ़ाई सां छा मिलंदो, थोरो करे कमाईंदा। हिते त भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। असांखे पढ़ी करे राजा ई पद पाइणो आहे त ज़्यादा ध्यानु कंहिं ॻाल्हि में हुजिणो खपे। कोई त पोइ बाबा, कोई त चवंदा आहिनि बाबा उहो कोर्स पूरो करे फिर पोइ ईंदासीं, त बाबा सम्झी वेंदा आहिनि इन्हनि जी तक़दीर में न आहे, छा थियणो आहे सो अॻियां हली ॾिसणो आहे। सम्झंदा आहिनि शरीर ते भरोसो न आहे त सची कमाई में लॻी वञिणो खपे। जंहिंजी तक़दीर में आहे उहो ई पंहिंजी तक़दीर जॻाईंदा। पूरो जोर लॻाइणो आहे। असां त बाबा सां वरसो वठी करे ई छॾंदासीं। बेहद जो बाबा असांखे राजा ई ॾींदा आहिनि, त छो न इहे अंतिम जन्म सां पवित्र ठहूं, है न। बेहद जो बाबा असांखे राजा ई ॾींदा आहिनि, त छो न इहे अंतिम जन्म पवित्र रहूं। एतिरा ढेर ॿार पवित्र रहंदा आहिनि, कूड़ थोरी ॻाल्हाईंदा आहिनि। सभु पुरुषार्थ करनि था, पढ़नि था, पोइ विश्वास न कंदा आहिनि, पोइ बि विश्वास न कंदा आहिनि, न। जेके सम्झ में अची वियो भई असांखे विश्व जी स्वर्ग में वञण लाइ पवित्र रहणो है न, उच्च पद पाइण लाइ। ये त जो ज्ञान वठंदा आहिनि, जो पतित थींदा आहिनि, ज्ञान वठंदे बि कई लोग अपवित्र थींदा आहिनि, उहे बि स्वर्ग में त ईंदा। लेकिन जेके उच्च पद जो ख़्यालु राति हूंदो त पवित्र रहंदो न। एतिरा ढेर ॿार रहंदा आहिनि, कूड़ थोरी ॻाल्हाईंदा आहिनि, परंतु विश्वास न कंदा आहिनि। बेहद जो बाप ईंदा ई तॾहिं आहिनि जॾहिं पुराणी दुनिया खे नयो ठाहिणो हूंदो आहे। पुराणी दुनिया जो विनाश त साम्हूं बीठो आहे न, इहे ॾाढो क्लियर आहे। समय बि बर्बादु उहो ई, समय बि बराबरि उहो ई आहे। अनेक धर्म आहिनि, सत्युग में हूंदो ई आहे हिकु धर्म, इहे बि तव्हांजी बुद्धि में आहे। तव्हां में बि कोई आहे जो निश्चय अजन करनि था। अरे निश्चय करण में टाइम लॻंदो आहे छा? शरीर ते भरोसो थोरी आहे, जरा बि चांस गवाइणो न खपे। जंहिंजी तक़दीर में न आहे त जरा बि बुद्धि में ईंदो ई न आहे उन्हनि जी। अच्छा, मीठी मीठी सिकियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सची कमाई करे 21 जन्मनि जे लाइ पंहिंजी तक़दीर ठाहिणी आहे। शरीर ते कोई भरोसो न आहे, हिन करे जरा बि चांस गवाइणो न आहे। ॿियो आहे पूरो नष्टो मुंहुं ठही करे पंहिंजे सभु कुझु रुद्र ज्ञान यज्ञ में स्वाह करो, पंहिंजे खे अर्पण करे ट्रस्टी थी संभालो। साकार बाप खे फॉलो करणो आहे। वरदाना ईश्वर नशे द्वारा पुराणी दुनिया खे भुलिजण वारा सर्व प्राप्ति संपन्न ठहो। जीअं उहो नशो सभु कुझु भुलाए ॾींदो आहे न, ईअं इहे ईश्वरीय नशो दुख जी दुनिया खे सहजी भुलाए ॾींदो। हुन नशे में त ॾाढो नुक़सानु आहे, अधिक पीअण सां ख़तमु थी वेंदा आहिनि। लेकिन इहो नशो अविनाशी ठाहे ॾींदो आहे। जो सदा ईश्वरीय नशे में मस्तु रहंदा आहिनि, उहे सर्व प्राप्ति संपन्न थी वेंदा आहिनि। हिकु बाप ॿियो न कोई, ये स्मृति ही नशो चढ़ाईंदी आहे। हिन स्मृति सां समृद्धि अची वेंदी आहे। स्लोगन आहे, हिकु ॿ खे कॉपी करण जे बजाए बाबा खे कॉपी करो। ब्रह्मा बाबा जी न, ब्रह्मा बाबा छा छा कई, पर हुन समय हुयो त सभु कुझु छॾिणो पियो। हाणे कुझु छॾिणो न आहे, लेकिन
ट्रस्टी थी, बुद्धि सां सभु कुझु भुलिजो घर गृहस्थी में रही करे। अव्यक्त इशारो, अंतर्मुख रहण वारा ही हर ज्ञान रतन जी गुह्यता में वञी सघंदा आहिनि। ज्ञान जी हर पॉइंट जो राज छा आहे ऐं कंहिं समय कंहिं विधि सां उनखे कार्य में व सेवा में लॻाइणो आहे, हिन तरह सां हुन ते मनन कंदे हुन राज जे रस में हली वञो कि हुनखे कंहिं रीति सां विधि सां यूज़ करिणो आहे, सेवा में लॻाइणो आहे, त नशे जी अनुभूति करे सघंदा। त बाबा असांखे घड़ी घड़ी ज्ञान जो नशो दिलाइनि था, त बुद्धि में जेतिरो ज्ञान घुमंदो रहंदो ओतिरो नशो चढ़ंदो रहंदो कि जेके भॻवानु, जेका माण्हू अञा ताईं भॻवान खे ढूंढनि था उहे असांखे पढ़ाइनि था। ॿिया बि बाबा पॉइंट्स ॿुधाई त हिन जो बि नशो लॻाए सघंदा आहियो कि जंहिंखे भॻवान खे माण्हू ढूंढनि था, रड़ियूं करे सत था करनि, उहे असांखे अची करे हिते पढ़ाइनि था। ज्ञान सागर असांखे वेही करे पढ़ाइनि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।